नाज़रीन, उमरकोट में शिव महादेव जो सालियानो मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हज़ारे हिंदू यात्रियुनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था जानिब दलवाणी जी रिपोर्ट। सॼी दुनिया जियां उमरकोट में भी हिंदू बिरादरी जो वॾो त्योहार समझो वेंदड़ शिव महादेव जो 2 रोज़ा मेलो मुनक़िद कयो वियो। मेले में सिंध समेत मुल्क के कुंड कुड़छ मां हिंदू यात्रियुनि वॾे अंक में गाड़ियुनि ज़रिए तोड़े पैदल काफ़िलनि की सूरत में पहुंची शिरकत कई। हिंदू बिरादरी के इन त्योहार की अहमियत बाबत डॉक्टर दुर्गादास बुधाए तो शंकर भोलेनाथ जो अज मेलो लगे पियो इन के महाशिवरात्रि चवन था। महाशिवरात्रि महा माना वही रात्रि माना रात। यह रात जेका है 12 महीनन में इन महीने में माना कदे अंग्रेजी हिसाब से फेब्रुवरी में न तो मार्च की शुरुआत में यो डी मल्हायो वञे तो। इन शिवरात्रि ते जेके भी भोलेनाथ जा जेके भी माना पुजारी जेके आहिनि उहे माना विर्त रखन था। हिंदू बिरादरी आज़ादाना तौर इन तारीखी मंदिर में आरती की रस्म पुण मल्हाए थी। आरती जो मतलब है भगवान जी सारा असी जेके से पंहिंजे मज़हब ते कायम रही भला कम करियूं इंसान ज़ात सेवा करियूं। ये असां दुआ घुरंदा आहियूं। इन मंदिर जे आपे में एक अड़ी जाइ हूंदी आहे जंहिंखे धर्मशाला चयो वञे थो, जिते हिंदू भाइरनि सां गॾु मुस्लिम कम्युनिटी जा मौजूद सियासी समाजी तोड़े आम माण्हू वॾे अंक में शिरकत करे अमन भाईचारे सां गॾु रहण जो सबूत ॾियनि था। ये असांजो जेको आहे धर्मशाला आहे। हिन धर्मशाला जे अंदरि असां जेके पंचायती अॻुवान आहिनि उहे वेंदा आहिनि ऐं जेके महिमान ईंदा आहिनि शिव ते परे परे जा यात्री मुख़्तलिफ़ देशनि सां मुख़्तलिफ़ शहरनि सां उन्हनि जो स्वागत थींदो आहे। उन्हनि खे खाइण पीअण जो बंदोबस्तु उन्हनि जी शेवा जी थींदी आहे। दिलूं कुर्ब पाण में वधाइण लाइ प्यार मोहब्बत वधाइण लाइ जीअं मूंखे ख़बर आहे उमरकोट ज़िले में उहे जेको आहे मेजॉरिटी जेका आहे असांजे हिंदू भाइरनि जी आहे। शायदि 52 या 53% ताईं जेका आहे उन्हनि जो रेशो आहे असांजो घटि आहे। सो उन्हनि जी बि इज़त कयूं था, क़दुरु कयूं था, उन शइ खे प्रायोरिटाइज़ कयूं था। ऐं जॾहिं को उहो मौक़ो मिलंदो आहे शिव जो मेलो थी वियो या ईद ते असां वटि सभु दोस्त ईंदा आहिनि, को हुननि जा फंक्शन असां उते वेंदा आहियूं। इहो बड़ी तरीक़ा आहिनि प्यार कुर्ब पाण में वधाइण। जॾहिं साईं बाबा मरूम जॾहिं हिते ईंदो हो तॾहिं उहो मूंखे पाण सां गॾु वठी वेंदा हुआ ऐं इहा हिकिड़ी रिवायत रही असांजे घर जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़े ज़िले जा रवासी आहियूं, हिकिड़ी खिते जा रवासी आहियूं ऐं हिकिड़े खिते में ॼाया आहियूं, हिकिड़े खिते में सो इते ई मरण ऐं इते ई ॼमण। महादेव जो मेलो है यो महाशिवरात्रि ॾींहुं लगंदो है। हिंदू कम्युनिटी पूरी दुनिया में इन साॻे ॾींहं ते इहो मेले जो जेको आहे इनकाद कंदी आहे या इहो त्यौहार मल्हाईंदी आहे। इन त्यौहार जो मक़सदु हूंदो आहे इहो शिव महादेव जो पार्वती माता सां विवाह थियो हुयो, यानी त मैरिज थी, वेडिंग थी, उन ख़ुशी में इहो सॼो मेलो लगंदो आहे ऐं इहो राति मल्हाई वेंदी आहे। हर दफ़े मेलो घुमण ईंदा आहियूं ऐं हिते ॾाढी मतिलबु सुठी सिक्योरिटी आहे ऐं हुननि सां गॾु मतिलबु मेले में ॾाढी मतिलबु भाईचारी हूंदो आहे। हिंदू ऐं मुस्लमान गॾु करे मल्हाईंदा आहियूं। असां रोज़ो बि रखंदा आहियूं, मतिलबु हिकिड़ी रोज़ो रखंदा आहियूं, ॿिए ॾींहुं छुटंदो आहे। अॼु असीं शिव जे मेले ते आया आहियूं। हिन ॾींहुं शिव ऐं माता पार्वती जी शादी थी हुई। हिन ॾींहुं जाम औरतूं गॾु थींदियूं आहिनि, हिंदू मुस्लमान गॾु थी मेलो मल्हाईंदा आहिनि ऐं हिते सिक्योरिटी बि जाम सुठी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हिते असांखे जाम मज़ो आयो तो मेले में। असां सीरो खाधो, बिरयानी खाधी थी, बाज़ार में घुमिया करा सामान लेनो। महादेव जे नाले को चांवर जी बोरी ॾींदो आहे, कोटे जी बोरी ॾींदो आहे, को गिह जो दॿो ॾींदो आहे। ईअं करे प्रसादी माण्हू वठी ईंदा आहिनि पंहिंजी, उहो असीं ठाहे माण्हुनि खे खाराईंदा आहियूं। ख़ासि करे मेले में हज़ारे जॻहियुनि जो कमु हलंदो आहे। मेले में खाधे पीते जा दुकान, औरतुनि लाइ मीना बाज़ार, ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला, मिठाई जे दुकान जूं बाज़ारूं लॻायूं वियूं। जॾहिं त SSP उमरकोट जी निगरानी में लेडीज़ पुलिस समेत 350 पुलिस एहलकार गॾोगॾु रेंजर्स जे जवाननि वाक थ्रू गेट लॻाए सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। कैमरामैन साथी सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, उमरकोट।